अचो त दुनिया जे पहिरें फिल्म जे शाइर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियो। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। पुनू थियसि पाण ई वियो ससुईअ जो शर्म, हेखलियूं हलनि जे भञे तन भरम, जे विंदुर मंझि वरम सो सौदो सरियुसि हिते। मां पाण पुनू थी पियसि, मुंहिंजो यानी ससुईअ जो शर्म बि ख़तमु थी वियो। मां ऐं पुनू हाणे हिकु आहियूं। असुलु पर्दो शर्म जो हो जेको ख़तमु थी चुको। ससुई हेखली हली पए, शर्म जे वञण खां पोइ उहा पुनूअ सां हिकु थी वेई। जेके हेखलियूं हलंदे हबकनि पियूं, उन्हनि जो भरम उन शर्म भञी विधो। उन्हनि जी जदोजहद में हायल भरम हिजाब उन शर्म ख़तमु कयो। शर्म हिकु कंदड़ आहे, तंहिं करे भलो आहे। जेको विंदुर नदीअ वटि सौदो थियणो हो, जेको कमु थियणो हो, उहो हिते ई थी वियो। हाणे ओॾांहुं वञण जी ज़रूरत ई नाहे।